नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां यूसी झंडो मुशाक जे ॻोठ कादर दाद शेख में सिंध नौजवान शेख इतिहाद तालका कोट पारां भिटाई पब्लिक स्कूल राणीपुर जे तावन सां अमजद शेख, नदीम शेख, सारंग शेख, मुज़फ़र शेख ऐं ॿियनि पारां मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई हुई, जंहिंमें वॾे अंग में इलाइक़े जे माण्हुनि पंहिंजे अखियुनि जो इलाज करायो। अखियुनि जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टर शकील अहमद मंगी 300 खां वधीक मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं, लेंस ऐं मुफ़्त चश्मा ॾिना। सिंध नौजवान शेख इतिहाद कोट डीजी जे अॻुवान अमजद शेख, नदीम शेख, सारंग शेख, मुज़फ़र शेख ऐं ॿियनि चयो त असांखे इंसान ज़ात जी ख़िदमत करण सां दिली सुकून मिले थो। इंसानियत जी ख़िदमत करण ही असल इबादत आहे। पंहिंजे वसार अहिड़ियूं मुफ़्त कैंपूं लॻाए इलाइक़े जे माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं फिराम करण जी कोशिश कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।